हूँ सिंधी आहे हाँ सिंधी आहियां सिंध हुकूमत कुतनि खसी करण जी नौकरियूं ॾियूं न अॼु नईं टरियूं उन अख़बार में इश्तिहार पढ़ी आऊं अंदरि ॾाढो रश लॻो पियो आहे हा अचो अंदरि नौकरी त मिली थी न बग़ैर इजाज़त अंदरि जाना मना है जी साईं आओ जी अंदर कुतनि खसी करण जे लाइ टरियूं आणे जी हाँ आऊं यार नहीं ना साहब ॿियो साॻियो जल्दी करे हाँ साईं तकरीबन नौकरी पूरी थी वञे तव्हां पंहिंजा छोकिरनि खे मोकिले वठो उन्हनि खे भर्ती करे वठो लख ख़बर लॻी पई आहे मथां ज़ोर आहे वॾो हा बाबा तूं वेह बाप वे हा बाबा सर यो आऊं परे खां आयो आहियां इलाही वो अख़बार में इश्तिहार पढ़ियो त जहिड़ा कुतनि खसी करण जे लाइ सिंध गवर्नमेंट इश्तिहार जराया न त मैं साईं कागर में खणी आयो ऐं साईं मूंखे तजुर्बो आहे कहिड़ो तजुर्बो अथई जंहिं लाइ साईं तव्हां इश्तिहार ॾियारायो अरे बाबा तोखे ख़बर आहे त कुता कहिड़ी नसल जा आहिनि मूंखे साईं ख़बर आहे सभु कहिड़ी ख़बर आहे तोखे बगो कुतो लासी कुतो ऐं ताज़ी कुतो मूंखे सभु नस्ल जी साईं ख़बर आहे लूसी कुतो अञा कहिड़ा ॿुधायो तोखे त ख़बर आहे पर हाणे रही ॻाल्हि हिकिड़ी आहे पकड़ण वारी टीम हा ॿी आहे खसी करण वारी टीम तोखे हिन मां पकड़ण जो तजुर्बो आहे या खसी करण जो साईं अॻी में आऊं 2-3 साल गॾु खसी कया आहिनि छेला खसी कंदो आहियां अॼु गाबा खसी कया आहिनि पोइ कुता खसी करण त वॾी ॻाल्हि कान्हे न मूंखे साईं तजुर्बो आहे नौकरी बात तो हुकूमत ॾाढो कयो बीठी आहे कुता खसी करे तोखे तजुर्बो आहे कोन तोखे कुतो मारे विझी त साईं कुतो कीअं मरंदो मुंहिंजो तजुर्बो आहे साईं नूरा भटारे न बाबा हेलो साईं अस्सलाम वालेकुम हा साईं तव्हां अखियुनि ते को मसलो ई कोन्हे को मोकिलियो नौकरियूं खोड़ तव्हां लाइ न ॿियो कंहिंजे लाइ हा हाज़िर बाबा वेठा आहिनि इलाही हा हाज़िर ही मूंखे पियो चई त नौकरियूं तोखे तजुर्बो कोन्हे उॾां फोन ते पियो चई त जेको आहे पोइ हितां इश्तिहार छॾा जरा ओतिरो पंधु करे आऊं ग़रीब ॿार मोट किराया पैसा कोन मूंखे तजुर्बो कोन्हे न छो कोन्हे साईं तजुर्बो मूंखे पर्ची अथई कंहिंजी कंहिंखां फोन कराई अथई सही नहीं कुत्तन जे खसी करे नौकरी लाइ पर्ची खपे मुफ़्त में का शइ थींदी आहे छा वॾी जी बुधार जी पर्ची अथई न साईं इन्ही लाइ वॾे रंग बुखा जा 5 माण्हू भर्ती कराईंदा कुत्तनि खसी करण कुत्ता बि वॾे रंग जा माण्हू बि वॾे रंग जा पोइ लिखो आहे न त अख़बार में त सिफारिश था जो त पोइ पंधु करे छो अचांसि ईअं कीअं लिखंदासीं बाबा तूं तजुर्बो त आहे कोन साईं मुंहिंजो तजुर्बो आहे तव्हां पढ़ी ॾिसो मां पढ़ियो आहे पर तूं कंदो आहे गॾु खसी वो साईं गॾहनि जी ऐं छेलनि जी ऐं गाबनि जी ॻाल्हि त साॻी थी वञे आंडू त सभु बाबा न बाबा मुंहिंजे मथे में तूं न विझ बाबा पर्ची अथई हथ में त ठीकु आहे पेला त सभिनि जा साॻिया आहिनि साईं बाबा हिकिड़ो मिंट बाबा बस चीटू पियो त माण्हू मोकल रखूं था पतो ई कोन्हे बाबा को पता नहीं हा बाबा हा बाबा हाज़िर को मसलो ई कोन्हे हा बाबा तूं किथां घुरी आयो वई साईं मूंखे तजुर्बो आहे ही तव्हां अख़बार में इश्तिहार ॼाणायो आहे इन में वरी वॾे जो छा वञे इहा ग़रीबनि लाइ नौकरी आहे या उन में कुझु हुन जो वञे छा जो उन जी वरी सिफारिश करी छो बाबा ये भी बल्दिया जी नौकरी है सब जे टीओ जी नौकरी थई इहा असि कुतनि खसी करणी अबियो तो घट जा एडी बजट जेका बल्दिया के मिलिया कुतन के कथी कर अरे बाबा ये तू जान छद बाबा तजुर्बा बाबा मां कुछ को तो करे सका बाबा तो अडी छुपा सकाने का रही गाल मुझे तजुर्बो ॾिसो मुझे टिकरी ॾिसो मुझे तालीम ॾिसो न बाबा न को कम कोन थी तो जो रही गाली आहे तजुर्बो तो रख पांजो पाण वट रही गाली आहे त नौकरी आईडी कोन नौकरी भरजी वई बाबा तो जो माही कोई अरे हेडी मर हेडी मर हेडी रे था जो मार तो कोई
दिया परे केरा अरे बाबा पर थी तू अरे बाबा तू छो कीजिए में क्यों है बाबा तुझी नौकरी पक्की है बाबा अरे से खुश हो यो अरे बाबा मत तो का दो बाबा अरे कुत्ता खसी करना के नसा के बजट खाइया तू बेटी मर तहां के बीच में गरीब पे आयो सीधी ये पो मुझो जो तो जरबो 5 साल अरे बाबा छाजो कुत्तन खसी कर अभी केड़ो ते बोल कहलियो जो हींअर हला तो ई रखदा थी ई खाईंदा थी निक गाड़ के सरकर तू घणो पढ़ियो अरे बाबा गाड़ के सरकर इनके कट अठ दर्जा पढ़ला सही बाबा तू कुत्ता खसी कर तो आऊं तजरबो मुके आई बडे रे उमरा अरे बडे रे बाबा कर तुम भी ना दोनों नौकरी वठी ये कुत्ते ने खसी करे नो कोसा गरीब बना रे काम बताओ कट बाबा ने साईं छो बाबा ने कट ई कुत्ता खसी कर डंडा साईं को जो हक काम के 50 साल मार मारे शुरुआत थी रे हां बाबा हाथ बार